राजदेरो मक़तूल नौजवान उसामा खोड़ो जो क़त्ल केस में प्राइमरी उस्ताद मोहब्बत लाशारी जो नालो अचण ख़िलाफ़ लाशारी बिरादरी के माण्हुनि जो प्रेस क्लब राजदेरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मक़तूल के क़त्ल की मज़म्मत करियूं था। उस्ताद के बेगुनाह फासायो वियो आहे। आला अख़्तियारनि खां शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ फ़राहम कनि। उस्ताद मोहब्बत अली लाशारी ऐं लाशारी बिरादरी जो मुतालबो 45 ॾींहं अॻु गंबड में क़त्ल कयल नौजवान शागिर्द उसामा खोड़ो के क़त्ल केस में संदसि वारसनि पारां प्राइमरी उस्ताद मोहब्बत अली लाशारी जो नालो खोलण ख़िलाफ़ राजदेरो ऐं लाशारी बिरादरी के 3 ॻोठनि सूबेदार लाशारी ऐं बंगालू ऐं ग़ुलाम खान लाशारी के ॻोठाणनि जो प्रेस क्लब राजदेरो अॻियां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते प्राइमरी उस्ताद मोहब्बत अली लाशारी चयो त आउं नौजवान शागिर्द उसामा खोड़ो के क़त्ल में मुलविस न आहियां। संदसि जे क़त्ल सां मुंहिंजो को भी वास्तो न आहे। मूंखे 45 ॾींहं बाद बेगुनाह फासायो वियो आहे। ॻोठाणनि बख़्शल लाशारी, हुसैन बख़्श लाशारी, अख़्तियार अली लाशारी, फ़िदा हुसैन, परवेज़ अली, दरबान अली, मोहम्मद मुराद अली लाशारी ऐं ॿियनि चयो त उस्ताद मोहब्बत लाशारी असांजे बिरादरी जो नेक मर्द आहे। हिन खे बेगुनाह फासायो वियो आहे। हिन SSP खैरपुर DIG सखर ऐं आला अदालतुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त शफ़ाफ़ इंक्वायरी कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे।